खानपुर महर संगावती तकरार ऐं औरत जे क़त्ल में मुलवस मुख्य जवाबदार गिरफ़्तार, पर पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। केस दाख़िल नाहे थियो। मक़तूल औरत जे मुड़ुस जो धीअ ऐं अमर सां गॾिजी थाणे आॾो एहतिजाज ऐं मुज़ाहिरो। मेरे घर को बर्बाद किया बेगुनाह हमला करने मेरे मालिक मारो ने रे अल्लाह अल्लाह वो मेरा कुरान तू फैसला करे से अल्लाह इंसाफ दे मुझे इंसाफ दे संजय इंसाफ दे न तो मां पाड़े एसपी जे ऑफिस पाड़ के मारी दो मुते सौसे दो पाड़ के मारे करे न छडिन सबन के वठन घर ड्राहे न घर उनी जो पत्ता ना कोन क्यों तन माजो घर उन्हें बर्बाद करायो आ छडिन था ना उठे वेठन ओए माने जाए न मुजा रियाज हुसैन बलद खादिम हुसैन ऐ मुजो भिणवायो आयो आज मुझे घरवारी जी खून जो बुधी करे उन्हनि जे घर ते ओते माना उता सड़की गुजरे तो जी पोता उन्हनि घरनि जे साॻिया माना माण्हू उथी करे हमलो करे मुंहिंजे भिणवाए खे वॾो ज़ख़्मी को तन मुंहिंजा ॿई भाणेजा हिते लागू थियल आहिनि नाजाइज़ एसएचओ साहिब मूंखे धमकायो आहे त मां तव्हांखे सरकारी यानी केस में उनखे बालोड़े छॾींदुमि। उनी छा चोरी कयो आहे उनी छा चोरी कयो आहे जेकॾहिं एसएचओ साहिब असांजो माफ़ी आहे जेकॾहिं मूंसां नाजाइज़ थियो मां एसपी ऑफिस हले उते इहो क़ुरान खणी करे ऐं मुंहिंजो भाणी जो जज साहिब आहे मुंहिंजो ॼाठो आयो न्याणो मुंहिंजो ॿुधी मुंहिंजो नुंहुं जो आयो आहे उन्ही खे वठो त कयो आहे मुंहिंजी घरवारी आहे उहा घरवारी त सभु उहा मुंहिंजी घरवारी आहे बिना औलाद औटी जो उनखे का औलाद न आहे मुंहिंजी धीअ खे नाजाइज़ अगवा करे पियो रे यां ते असां मूंसां हक़ कयो वॾे रे हुकूमत माफ़ी वा मिठल ककड़ी साहिब असांजो माफ़ी आहे मूंसां हक़ करे नाजाइज़ मां थाणे जे साम्हूं